घोसपुर शहर के सरकारी रूरल हेल्थ सेंटर में गुज़िरियल 4 महीननि खां डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट खिलाफ़ जेयू आहे ऐं ॿियनि मज़हबी जमातुनि तरफ़ां शहर के रूरल हेल्थ सेंटर के मेन गेट आॾो एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। इन मौक़े ते जेयू आहे ऐं जेटी आहे जे केतिरनि ई कारकुननि धरणे में शिरकत कई आहे। धरणे जी अॻुवाणी जेयू आहे घोसपुर जो अमीर सैयद सुहेल अहमद शाह करे रहियो आहे। इन मौक़े ते जेयू आहे जे अॻुवान सादुल्ला उगाई, मौलवी साईं बख्श, मौलाना अब्दुल करीम सिंधी ऐं सनाला उगाई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में जानवरनि खे सिहत जूं सहूलतूं इस्पतालनि में मिलनि थियूं, पर घोसपुर में इंसाननि खे जानवरनि खां बि बदतर करे सम्झो वञे थो। हद इहा आहे जो 4 महीननि खां इस्पताल में न को डॉक्टर आहे, न ई का लेडी डॉक्टराणी मौजूदु आहे। एमरजेंसी में मरीज़ कंदकोट वञी इलाज करण ते मजबूर आहिनि। न ई डीसी नोटिस वठे थो, न ई DHO तदारुक करे थो। ग़रीब आवाम केॾां वञे। अॻुवाणनि चयो त 3 ॾींहंनि अंदरि मसला हल न थिया त एहतिजाज जो दायरो वधाए शटर बंदि हड़ताल ऐं मुज़ाहिरा कंदासीं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़। जो ये जो एहतिजाज छाजे लाइ आया के कहिड़ी शिकायत आहे घोसपुर जी अस्पताल जे इंतज़ाम में? अदा असांखे इहा शिकायत आहे त असांजी जेकी अस्पताल आहे पहिरियां त हिते लेडी डॉक्टर कोन्हे, काई दवाउनि जी सहूलियत कोन्हे। वॾे में वॾो अलमियो इहो आहे त को हितां एक्सीडेंट में को भर्ती थिए थो, को ज़ख़्मी थिए थो या क़बाइली मामलनि के मामला थियनि था त उहे भले मरी खपी वञनि, हितां जा उहे लाश उहे ज़ख़्मी तड़पी करे ओॾां जेको आहे सो कंदकोट वेंदा आहिनि ऐं कंदकोट वञण खां पोइ उते को डॉक्टर मौजूदु तव्हां जो हॉस्पिटल जेको इंचार्ज असांजे इलाइक़े खे तव्हां सभिनी माण्हू खे इहा ई ख़बर कोन्हे त असांजो हिते इंचार्ज कहिड़ो आहे, असांजो MS कहिड़ो आहे। उते कंदकोट वञण खां पोइ उनजो कलाकनि जा कलाक उनजे लाशनि खे रोलनि था। वञो साहब जे घर वञो, साहब आयो कोन्हे, फलाणी प्राइवेट अस्पताल में एॾे वॾे ज़ुल्म ऐं ज़्यादती लॻी पई आहे। असां सां जानवरनि खां वधीक सुलूक कयो आहे। जमियत उलमा इस्लाम फ़ैसिलो कयो आहे, अॼु हीअ एहतिजाजी कैंप क़ाइमु कई आहे। असां हर हाल में असां पंहिंजे आला इंतज़ामिया DC साहब आहे, सिहत जो सेक्रेटरी आहे ऐं DHO साहब आहे, सभिनी खे असां अपील कयूं था कम से कम हिते इंसान रहूं था। जानवरनि जे लाइ बि अस्पतालूं आहिनि, जानवरनि खे बि उनजे लाइ सहूलियतूं आहिनि। हिते इंसाननि खे एॾी वॾी ज़ुल्म ऐं ज़्यादती जो को मरी खपी वञे त को पुछड़ करणु वञे। इन जे करे असां जमियत उलमा इस्लाम ऐं पूरो फ़ैसिलो कयो आहे। असांजी क़यादत इंशाअल्लाह असां हर हाल में इन मामलनि ते स्टेप वठंदासीं। अॼु असांजो एहतिजाजी कैंप पहिरीं असांजी जमहूरी स्टैम्प आहे, उन खां पोइ असां पंहिंजी मुशावरत सां असां बुख हड़तालूं कंदासीं, असां एहतिजाज कंदासीं, असां अदालतुनि में वेंदासीं। बहरहाल असां हर हाल में हिन अस्पताल में हर शइ जी जेको आहे सो खोट आहे, उनजे हवाले सां